अस्हाबिही व बारिक वसल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाब। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिक या अरहम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि' गैर सबीलिल मुअ्मिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम।
व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुत्मइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। जनाब सदरे मजलिस व मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद मां हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि, जेकी तव्हां खे इत्मीनान आराम सां वेही ॿुधणियूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदक़े तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अवां जे हिन शहर में 2-4 साल अॻु में भी ही फ़क़ीर हाज़िर थियो आहे। गुज़श्ता साल भी प्रोग्राम थियो हो, साल गुज़रंदे देर कान थी, वरी अॼु पाण हिते मौजूद आहियूं। अल्लाह ताला खां दुआ कयो रब करीम तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। जलसे करण वारा, मेहनत खर्च ऐं खफ़ो ऐं कोशिश करण वारा असांखे दावत ॾियनि था, तव्हां खे इतला कनि था। मक़सद अल्लाह जी रज़ा आहे, अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो हबीब राज़ी थे। अमीं बि पंहिंजा कारोबार छॾे, निंड्रूं फिटाए, ॻोठ घर छॾे हितड़े मौजूद आहियो त अल्लाह जे रज़ा जे वास्ते आया आहियो। असीं बि तव्हां जे ख़िदमत में कहीं दुनियावी मक़सद लाइ न आया आहियूं। को बि असांजो दुनिया जो मक़सद कोन्हे। असीं तव्हां जे ख़िदमत में बि ख़ुदा खे हाज़िर नाज़िर समझी उन जे रज़ा जे लाइ, उन जे हबीब जे रज़ा जे लाइ अल्लाह ई अल्लाह जे हबीब जो पैगाम पहुचाइण आया आहियूं। यकीनन जलसे कराइण वारा, ॿुधण वारा, ॿुधाइण वारा सभई ख़ुदा खे राज़ी करणु चाहियूं था। पोइ जेकॾहिं गॾिजी दुआ घुरंदासूं त इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं तव्हां असां सभिनि जी दुआ क़बूल फरमाईंदो।
सब खां अव्वल तिलावत कयल आयत सबोरी जी माना अवां खे मां अर्ज़ कंदुसि, उन ते थोरो गौर कजो। पोइ इंशाअल्लाह ताला जेको मौज़ू आहे जंहिंजे मुतल्लिक़ ही जलसो रखियो वियो आहे उन ते मां तव्हांजे ख़िदमत में क़ुरान पाक ऐं हदीस पाक जे रोशनी में अर्ज़ कंदुसि। महिरबानी कजो, जेकॾहिं मां का ॻाल्हि तव्हां खां पुछां त उन जो जवाबु ॾिजो, ख़ामोश न थी वेहिजो, त जीअं मूंखे ख़बर पए त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी, तव्हांजी ॻाल्हि सम्झ में तव्हांखे ईंदी त मूंखे बि ॻाल्हाइण में लुत्फ़ ईंदो त हाओ मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पिया। पर जे न सम्झंदा ऐं वेठो ॻाल्हाईंदुसि त मज़ो न आहे। पुछां तव्हां खां हा या न जो जवाबु ज़रूरु ॾिजो, गूंगा ॿोड़ा थी न वेहिजो, होशियार थी वेहो। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, अल्लाह जे रहमत में उम्मीदवार थियो, ख़ुदा तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां, ज़ौक़ सां, प्यार सां ऐं बुलंद आवाज़ सां पंहिंजे हाज़िर नाज़िर नबी खे हाज़िर समझी उन हाज़िर नबी जे रूबरू सलातो सलाम दुरूद जो तोहफ़ो पेश कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। नाराज़ कोन थींदो? आवाज़ त तव्हांजो कोन आयो ॾाढे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीना नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। सुभान अल्लाह। अदा जो रस्तो बंदि नथा कयो, जंहिंखे अचणो हुजे त ॿिए पासे फ्री चए, एॾो अचणु बंदि कयो। तवज्जो कयो, हेॾे न निहारियो। ऐं तव्हांजे लाइ आयो आहियां, हेॾे ॾिसण वारा रोज़ ॾिसंदा आहियो, अॼु मूंखे ॾिसो। मुंहिंजी आदत आहे छा कयां, तवज्जो न हूंदो त न ॿुधाईंदुसि, तवज्जो हेॾे कयो त ॿुधो त ॿुधायां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, वमन युशाक़िक़िर रसूल, केर भी हुजे, पढ़ियल हुजे अणपढ़ियो हुजे, अमीर हुजे गरीब हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, अल्लाह ताला फरमाए थो केर भी हुजे, वमन युशाक़िक़िर रसूल, जंहिं बि माण्हूअ मुंहिंजे प्यारे रसूलुल्लाह जी मुखालफ़त कई, मुंहिंजे रसूल जी मुखालफ़त करण वारो केर बि, मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो हिदायत जे ज़ाहिर थियण खां बाद रस्तो खुली वियो, सच जी ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी, उन जे बावजूद रसूल जी मुखालफ़त थो करे। अल्लाह ताला फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, ऐं ॿी ॻाल्हि ही आहे त मोमिननि जो जेको रस्तो आहे उन मोमिननि जे रस्ते खे छॾे ऐं ॿियो रस्तो वठे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। इन शख्स खे मां अल्लाह ताला छॾे ॾींदुसि, का बि हुन जी रहबरी ऐं रहनुमाई न फरमाईंदुसि, जाॾे खपेसि ताॾे हलियो वञे, पर मां हुन जी सज़ा मुक़रर कई आहे। नुवल्लिही मा तवल्ला खां पोइ व नुस्लिही जहन्नम, ऐं हुनखे असां जहन्नम में मोकिलींदासीं, वसाअत मसीरा, जेका तमामु ख़राब ऐं बुछड़ी जाइ आहे।
हिन आयत में बिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे। अदा घणनि ॻाल्हियुनि जो? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। कहिड़ियूं? अदा इन आवाज़ खे बस कराए। अलाए छा चक्कर आहे? अॻे दफ़े होॾे होटलनि जे भर में उते मुसीबत होटलनि जी, हिते वरी नई ॾींहुं मुसीबत थी आहे। गुड़ 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 ऐं हूंदा वरी असांजे इंतज़ामिया वारा। ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी अल्लाह ताला फरमाए थो जेको शख़्स मुंहिंजे रसूल जो मुखालिफ़ आहे। कंहिंजो मुखालिफ़? सभई चओ कंहिंजो मुखालिफ़ आहे? हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि वयत्तबि गैर सबीलिल मोमिनीन। ॿी ॻाल्हि उहो मुस्लमाननि मोमिननि जे रस्ते जो मुखालिफ़ आहे। रसूल जो मुखालिफ़ आहे, मोमिननि जे रस्ते जो मुखालिफ़ आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला, उन मां हथ सां कढी छॾींदा आहियूं, उनजी का बि रहबरी कोन कंदा आहियूं, उनखे को बि रस्तो कोन ॾेखारींदा आहियूं। जीअं पाण पंहिंजे मर्ज़ीअ सां पुछ छुड़ियो थी करे घुमे थो, न रसूल जी परवाह थो करे, न मोमिननि जे रस्ते जी परवाह थो करे। अल्लाह ताला फरमाए थो इन शख़्स जी असांखे बि परवाह नाहे। उनखे यादि रखणु खपे मां अल्लाह पाक अहिड़े शख़्स जे लाइ हाणे साईं जहन्नम तयारु करे छॾियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ मुसलमान, गौर जो मक़ाम आहे। ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ी ॻाल्हि रसूल जी मुखालफ़त, ॿी ॻाल्हि मोमिननि जे रस्ते जी मुखालफ़त। अल्लाह खे पसंदि नाहे। रब चाहे थो ऐं मुंहिंजा बानो ऐं मुंहिंजे ज़ात ते ईमान आणण वारो, मां रब खे वहदहू ला शरीक मञण वारो, तौहीद जे ॻाल्हि करण वारो, क़ुरान खे सचो किताब मञण वारो, रसूलुल्लाह खे आख़िरी नबी तस्लीम करण वारो, इस्लाम खे सचो दीन क़बूल करण वारो। रब थो चए मूं तव्हां ते पप्पा मंजूर रखियो आहे। हिकु त मुंहिंजे रसूल जा गुलाम बणिजी वञो, ॿियो मुंहिंजे महबूब जे उम्मत जे मुस्लमाननि वारे तरीक़े ते हलणु शुरू करे ॾियो। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां रसूल जी मुखालफ़त कई तब तव्हां ला जहन्नम आहे, पर जे तव्हां मुस्लमाननि मोमिननि जो तरीक़ो फिटो करे ॿियो को तरीक़ो अख़्तियार कयो त बि तव्हांजे लाइ जहन्नम आहे। मां रब राज़ी बस इन्ही ॻाल्हि ते आहियां त मुंहिंजे रसूल जा गुलाम बणिजी वञो। ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजा मुस्लमान माना जेके सदन खां सालनि खां असहाबनि खां ताबईन खां तबो ताबईन खां वलियनि खां गौसन खां कुतुबनि खां 1400 साल खां वठी करे जेको मुस्लमान रस्तो वठो अचनि था, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन तरीक़े ते तव्हांखे हलणु ज़रूरी आहे, लाज़िम आहे, वाजिब आहे, फर्ज़ आहे। अगरि उहो तरीक़ो तव्हां फिटो करे पोइ ॿियो तरीक़ो ठाहींदो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो तौहीद जूं दावाऊं कयो, इश्क जूं दावाऊं कयो, क़ुरान जूं दावाऊं कयो, मुस्लमान हुजण जूं दावाऊं कयो, दीन जे ख़िदमत जूं दावाऊं कयो। ॾाढियूं तमामु वॾियूं छॾियो, वॾा वॾा पटका ॿधो, वॾियूं वॾियूं मस्जिदूं बनायो, मदरसा ठाहियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मूंखे कंहिं शइ जी परवाह नाहे। नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। हवा रसूल जी मुखालफ़त करे, मोमिननि जे रस्ते खे फिटो करे ॿियो रस्तो इख्तियार कयो। अल्लाह ताला फरमाए थो मूंखे तव्हांजी परवाह नाहे त वॾा हो नंढा हो, अमीर हो गरीब हो, पढ़ियल हो अनपढ़िया हो, निमाज़ी आयो बेनिमाज़ी आयो, ख़ुदा फरमाए थो मूंखे परवाह नाहे। यादि रखो रसूल जी मुखालफ़त जे करे ऐं मोमिननि जे मुखालफ़त जे करे तव्हांजी सज़ा जहन्नम जी बाहि आहे। मां सम्झां थो हाणे तव्हांखे आयत जो मफ़हूम सम्झ में अची वियो हूंदो। आयत में अल्लाह ताला छा फरमायो त हिकु त मुंहिंजे रसूल जी मुखालफ़त न कयो, चओ रसूल जी मुखालफ़त, ॿी मोमिननि जे रस्ते जी बि मुखालफ़त न कयो। कंहिंजो रस्तो? ॾाढे चओ ईमान वारनि जो, मुसलमाननि जो रस्तो, उहो रस्तो जेको कल्ह जो ठहियलु कोन्हे,
1947 जो ठहल कोने 1855 जो ठहल कोने। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे रब्बुल आलमीन फरमायो जंहिं ॾींहं खां वठी करे आमना जे लाल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात मक्के में नबूवत जो ऐलान कयो आहे, अॼु ताईं 1400 साल गुज़री विया। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां रब खे उहो ई तरीक़ो पसंदि आहे जेको मुस्तफ़ा करीम जो पुराणो रस्तो आहे। सही पुराणो कहिड़ो? सबको तो चवे त मां इन्हीं ते आहियां, मुंहिंजो इहो रस्तो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, मोमिननि जो रस्तो न छॾिजो। या अल्लाह कहिड़ा मोमिन आहिनि हाणे शुरू खां ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो उहो रस्तो जंहिं ते अबू बकर हलियो, उहो रस्तो जंहिं ते उमर फारूक हलियो, उहो रस्तो जंहिं ते उस्मान गनी हलियो, उहो रस्तो जंहिं ते हज़रत अली हलियो, उहो रस्तो जंहिं ते इमाम हसन हलियो, उहो रस्तो जंहिं ते इमाम हुसैन हलियो, उहो रस्तो जंहिं ते मुंहिंजा दाता ॿई सॻोरा हलिया, उहो रस्तो जंहिं ते सहाबा हलिया, उहो रस्तो जंहिंजे मथां पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी हलियो, उहो रस्तो जंहिंजे मथां ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया हलियो, उहो रस्तो जंहिंजे मथां भिटाई साहब हलियो, उहो रस्तो जंहिंजे मथां कलंदर शाहबाद हलियो, उहो रस्तो जंहिंजे मथां सैयदना मुर्शिदना मोहम्मद राशिद रोज़े धणी हलियो, उहो रस्तो जंहिंजे मथां वली गौस कुतुब हलिया, उहो रस्तो जेको अॼु ताईं अल्लाह जे प्यारनि बाननि खां हलंदो थो अचे। इमाम रब्बानी हलियो, अल्लाह जा प्यारा प्यारा वली हलिया, मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह हलियो, हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह हलियो, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह हलियो, हज़रत अली हजवेरी दातागंज बशर रहमतुल्लाह अलैह हलियो। अल्लाह ताला फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, इन मुंहिंजे मोमिननि सालिहनि बाननि जो रस्तो जहीं बि फिटो कयो नुवल्लिही मा तवल्ला, मूंखे कंहिंजी बि परवाह नाहे इन बदबख्त बेईमान जो ठिकाणो जहन्नम जी बाहि। मूंखे ॿुधायो शादी पली जा मुसलमानो, मां जंहिंजा नाला खणी वियुसि ये सब हक़ ते या ना हक़ ते? हथ मथे खणो, हथ मथे खणो, हथ मथे खणो। सभई हक़ ते? पोइ अल्हम्दुलिल्लाह इन्हनि हक़ वारनि जे जेको पुठियां आहे सो बि हक़ ते। चओ सुभान अल्लाह। ऐं जेको इन हक़ वारनि जो मुखालिफ़ आहे, भली निमाज़ पढ़े, भली रोज़ा रखे, भली तबलीगूं करे, भली वाइज़ करे, भली मदरसा हलाए, भली पाण खे मुवहिद सॾे, भली सुबुह खां शाम ताईं क़ुरान पढ़े, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मथे ते टिका ठाहे छॾे, सजदा करे 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 कारा दाग बणाए छॾे, रब्बुल आलमीन फरमाए थो मूंखे तुंहिंजी परवाह नाहे। ओ बदमाश बेईमान, यादि रखजां अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात रसूल जो तरीक़ो मोकिलियो आहे, या वरी रसूल जे ग़ुलामनि मोमिननि जो रस्तो मोकिलियो आहे। उन्हनि जे रस्ते ते हलंदे त हिदायत वारो आहे, जे उन्हनि जे रस्ते ते न हलंदे त मां रब जी ज़ात बाबरकात खे कंहिंजी परवाह नाहे, मां रब बेनियाज़ आहियां। खुदा कंहिंजे कड़े ते वेठो आहे? ॻाल्हायो। खुदा कंहिंखां डिॼंदो आहे? खुदा खे कंहिंजे मशवरे जी ज़रूरत आहे छा? खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात खे मुजादात ऐं मददगार जी, कंहिं सपोर्टर जी, कंहिं टेक वारे जी ज़रूरत आहे छा? अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, मां रब करीम जी ज़ात बाबरकात हाकिमन जो भी हाकिम आहियां। मुंहिंजी बादशाही हमेशा हमेशा अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां हय्युल क़य्यूम आहियां, हमेशा का आहियां, हमेशा हूंदुसि, न का निंड ईंदी आहे, न को थक थींदो आहे, न को उझलाकी ईंदी आहे, मां हमेशा हमेशा जाॻंदो आहियां। पन पन जे मथां मां रब्बुल आलमीन जी नज़र ऐं निगाह, हिकिड़े सेकंड लाइ मां जहान तां पंहिंजी नज़र ख़तम करे छॾियां त जहान बर्बाद ऐं तबाह थी वेंदो।
कराची विया आहियो कॾहिं? जेके विया हूंदा हे सुपर हाईवे ॾिठो अथव? इन जे मथां न जंहिंमहिल ड्राइवर गाॾी ते वेहंदो आहे एक्सीलेटर ते पेर ॾींदो आहे, गाड़ी हुनजी 150 ते 160 ते 170 ते लैंड क्रूजर में थो वञे, पेजारो में थो वञे, मुजादा का वॾी टोयोटा कार में थो वञे, 150 स्पीड खां कार मथे थी वञे, उॾामंदी थी वञे, हवा सां ॻाल्हियूं कंदी थी वञे। ड्राइवर न हिकिड़ो मिंट त परे आहे, हिकिड़ो सेकंड रुगो तवज्जो हीअं करे त गाॾी बि कल्टी, पाण बि तबाह। आहे या नाहे? ॾाढे ॻाल्हायो, आहे या नाहे? वॾी स्पीड वारी गाड़ी के हलाइण लाइ डॉक्टर खे ड्राइवर खे 4 अखियूं करणु खपनि, 4 ॿ त अथसि पर ॿ ॿियूं बि धारे, तॾहिं गाड़ी हलाए सघंदो। अल्लाह ताला फरमाए तो अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, अवा सभई मां रब हाकिम जा मुहताज आहियो, मुझे तवज्जो जा मुहताज आहियो, मुझे ख्याल जा मुहताज आहियो, मुझे कुदरत जा मुहताज आहियो। ख्याल खां खुदा पाक आहे पर रब तो जे मुझे तवज्जो जा मुहताज आहियो। रब सही फरमाईंदो आहे मां सॼे जहान खे पंहिंजे मर्ज़ीअ सां हलाईंदो आहियां, हिकिड़े सेकंड लाइ बि मां पंहिंजी नज़र तव्हां खां परे कोन कंदो आहियां। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा पाक जी सारे जहान जे मथां हिकु जहिड़ी नज़र आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। सिज कीअं थो हले, चंड कीअं थो हले, रात कीअं थी अचे, ॾींहुं कीअं थो अचे, गर्मी काॾे थी वञे, सर्दी काथां थी अचे, अल्लाह पाक जो निज़ाम आहे। मुल्क साॻो, ज़मीन साॻी, कमर तसीअ में सड़कंदा आहियो, कंबल कोट वेड़ींदा आहियो, हाणे चऊं था त जिस्म ते कपिड़ो बि न हुजे। वाह कारीगर, तुंहिंजी कुदरत कुर्बान वञा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं कंहिं कम करण जो इरादो कंदो हा त रुगो चवंदो हा थी पओ त उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। अल्लाह जी ज़ात जो शान छा आहे? सुभान अल्लाह। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। इन जी माना छा आहे? सुभान, पाक आहे, ऐब खां, नुक्स खां, कमज़ोरी खां, ज़ईफ़ी खां, हर ॻाल्हि नुक्स वारी खां ख़ुदा पाक आहे। ख़ुदा ताला जी उहा ज़ात आहे जेका जमीउ सिफ़ात, तमाम सिफ़तुनि खे जामियो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो त तव्हांजो सॼो जहान हले थो, उनखे मां हलायां थो, पर यादि रखो ऐं मुंहिंजा बानो, हिन निज़ाम खे हलाइण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। मूंखे कंहिंजी बि परवाह नाहे, मां हिन जहान जे तख़्ते ते काइनात खे हलाइण जे लाइ पंहिंजो प्यारो मोहम्मद मुस्तफ़ा मोकिलियो आहे। तव्हांजो छा ख़्याल आहे? असांजो महबूब न अचे हा त जग जुड़े हा? ॾाढे चओ, अञा बि ॾाढो चओ। हिकिड़े दरवेश चयो आहे ज़ेज़ तो ज़ाहिर थिया अर्शो ज़मी अफला कही, जे न तू पैदा थिए आलम न थे आफा कही। पीर पैगंबर थिया ॾह ज़ात पैदा पा कही, जा ख़बर खामंद ॾिनी मज लफ़्ज़ जे लौलाक हुई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण तो फरमाए लौलाक लम्मा अज़हर रुबूबिय्यह, ऐ मुंहिंजा मोहम्मद मुस्तफ़ा अगर तोखे न पैदा कया हा त मां पंहिंजो अर्श बि पैदा न कया हा, कुर्सी भी पैदा न कया हा, सिज भी पैदा न कया हा, चंड भी पैदा न कया हा, जमीन भी पैदा न कया हा, आसमान भी पैदा न कया हा। लौलाहु मा अज़हरतु रुबूबिय्यह, ओ मुंहिंजा हबीब एतिरे क़दुर अगर आमना जो लाल पैदा न कया हा त मां रब पंहिंजो रब हुजण भी ज़ाहिर कोन कया हा। मां पंहिंजे खुदाईअ खे ज़ाहिर कयो आहे त बि सदको मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। और मुंहिंजा दोस्तो मालूम थियो त ही जहान जो ख़ालिक़ केरु आहे? चओ
अल्लाह सभई तो केरा ॾाॾे ॾाॾे जो केरा पर अल्लाह ख़ालिक़ ज़रूर आ पर अल्लाह तो चए मां ख़ल्क़ियो मुस्तफ़ा जे सदके कंहिंजे सदके हा अहिड़ो महबूब नबी अहिड़ो प्यारो महबूब नबी खुदा जो कसम आहे ॿिया बि नबी थिया 1.25 लख नबी थिया 1.25 लख ऐं सभु उलुल आज़म नबी शान वारा नबी मान वारा नबी पर जॾहिं उन्हनि नबियनि जी बि नज़र आमना जे लाल यतीमनि जे यार मुहम्मद करीम जे शान ते पई त नबियनि खां पंहिंजो शान विसरी वियो सभु नबी ख़ुदा जे आॾो सजदे में किरी अर्ज़ पिया कनि या अल्लाह असांखे मुहम्मद करीम जो उम्मती बना मूसा अलैहिस्सलाम दुआ पियो घुरे या अल्लाह मूंखे रसूलुल्लाह जो उम्मती बना यूसुफ अलैहिस्सलाम सुहिणो नबी आहे दुआ पियो घुरे या अल्लाह मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती बना सुलेमान रूह ज़मीन जो हाकिम आहे पर रब जे दरबार में दुआ पियो घुरे या अल्लाह मूंखे नबी करीम जो उम्मती बना अंदाज़ो करो शादी पली जा मुसलमान त मुंहिंजे नबी पाक जो केॾो बुलंद शान आहे तोखे मूंखे ख़ुदा कहिड़ो नबी ॾिनो आहे जो जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ अल्लाह जा 1.25 लख नबी दुआ पिया घुरनि असांखे मुफ़्त में मिली वियो आहे मालूम थियो त ख़ुदा पाक तुंहिंजे मथां वॾो एहसान फरमायो आहे सुभान अल्लाह गुणो गुणनि वारो आहियां बेगुणो आहे अबा अमीन गुणनि वारा आहियो या बेगुणा आहियो भाई ॾुखियो लफ़्ज़ त कोन ॻाल्हायो बेगुणो उनखे चइबो आहे जंहिंसां सॼी ज़िंदगी पियो चङाई कर सदाई पियो खाराए पीआर कर्ज़ भाण कलर वंगारू टेकर सदाई पियो कम में अचींसि पर वरी तुंहिंजो कमु पैसा सभु थोरा विसार हल हल ॾिठल इनखे चइबो आहे बेगुणो छा चवंदा हुअसि तव्हां हिन मुल्क वारा अवां असां महबूब जा उम्मती बणियासीं न का दरख़्वास्त न को अर्ज़ न को मिंथ न को मेड़ पाण ई करम कई चओ सुभान अल्लाह वाह जो गुण थो ॻाई सुभान अल्लाह बि कोन थो चवे अञा ॾाढे सुभान अल्लाह चओ तो ते कादर करम कयो बिना चवण जे तोखे रसूलुल्लाह जो उम्मती बनायई मां तो चवां सॼी ज़िंदगी ॿारे बच्चे मुस्तफ़ा जी नात ॻाए शान ॻाए अल्लाह जा थोरा ॻाए पर महबूब पाक ते जेको न कलमो भरियो थी इहो थोरो लाहे नथो सघे कुरान शरीफ जी आयत रब ताला फरमाए तो गुद्दुहा शहरुन व रवाहुहा शहर अल्लाह जो प्यारो नबी सुलेमान अलैहिस्सलाम जमल हलंदो हो हुन जो तख्त ठहियल हो पर उन तख्त खे हवा खणंदी हुई मुंहिंजा हुन जी स्पीड एतिरी हूंदी हुई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो कुरान फरमाए थो फजर जी नमाज़ पढ़ी इशराक जे टाइम ताईं 20 मिंटनि जे टाइम ते सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे तख्त खे हवा जे ज़रिए हलाईंदो हो अल्लाह जो कुरान तो फरमाए थो 10-15 मिंटनि जो पंधु सॼे ॾींहं जेतिरो पंधु तख्त करे वेंदो सुभान अल्लाह गुदुबहा शहर सॼो ॾींहुं न महीनो व रवाहुहा शहर रब तो फरमाए त सुबुह जो मामूली टाइम रुगो अल्लाह जे नबी जो तख्त उॾामे तो मामूली टाइम एतिरो पंधु तय करे वञे ॼण त महीनो हलियो आहे यो अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम जे तख्त जी स्पीड आहे ऐं तख्त खे केर पियो खणे चओ हवा केर पियो खणे बाबा जेका हले ई नथी त पाण खे पघर थो अची वञे इहा अल्लाह जे नबी जे हथ में आहे अल्लाह जो नबी चवे थो मुंहिंजो तख्त खण त उहा तख्त खणे थी हले 5 मिंट 10 मिंट त पंधु केतिरो करे महीने जेतिरो छो चइबो आहे न जेॾा उठ तेॾा लोॾा जेॾी बादशाही त ओतिरो इंतज़ाम अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम खे पूरी रूह ज़मीन जो बादशाह कयो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जाते खुदाई आहे जाते ज़मीन आहे जाते इंसान आहे उन सॼे जहान जो असवद जो अहमर जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अरब जो अजम जो मुस्लिम जो नान मुस्लिम जो सभिनी जे मथां सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही आहे अल्लाह ताला उनखे रूह ज़मीन जो बादशाह कयो आहे पंहिंजे मुल्क जा दौरा कंदो आहे अहिड़ी सवारी ख़ुदा इन्ही जे करे ॾिनसि त मुल्क वॾो थी त घुमी त सघे
जे हुजे सा शादी पली वारो टांगो हाँ छिक त शीख छद त कंद भर उन टांगे ते अल्लाह जो नबी सॼे मुल्क जो सैर करे ऐं पाण वारियूं मोटरूं कारूं 100-1.25 किलोमीटर हलण खां पोइ कहीं पैट चट कहीं पलक चट तो कहीं ब्रेक चट। अल्लाह ताला फरमाया प्यारा नबी तू रूह ज़मीन जो बादशाह हुआ तोखे भी सवारी अहिड़ी थो ॾियां न को पेट्रोल वठई न को ख़र्च वठई बस हवा तुंहिंजे ताबियो करे छॾी अथमि ऐं नबी दुनिया खे ॾेखारणो आहे त मुल्ला तुंहिंजो ज़ाल बि चवण कान कंदी आहे नबीअ जे चवण में हवा बि हूंदी आहे। दावा कंदो आहे मां जहिड़ो दावा कंदो आहे मूं वांगुरु खाईंदो हो दावा कंदो आहे मूं वारा 2 हथ हुयसि दावा कंदो आहे मूं वारा पेर हुयसि दावा कंदो आहे मूंखे बि अबो अम्मा आहे उनखे बि अबो अम्मा आहे। अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजो पुट बि चवण में कोन्हे अल्लाह जो नबी इशारो करे त लथल सिज वापसि वरी ईंदो आहे। अल्लाह जो नबी इशारो करे त चंद्र टुकड़ा थी कदमनि में किरी पवंदो आहे। अल्लाह जो नबी इशारो करे त वण हली ईंदा वण हली मुस्तफा खे सलाम कंदा काफ़र अबू जहल जहिड़ा पत्थर हथ में खणी महबूब जे आॾो मुठ झले चवंदा हिन में छा आहे त नबी चवंदो आहे मां ॿुधाया त छा आहे या मुठ वारी शइ ॿुधा वई त मां मुहम्मद केरु आहियां। हबीब हुकुम करे त अबू जहल जे हथ में कलमे जो आवाज़ पियो अचे मुहम्मद जे नात जो आवाज़ पियो अचे। अल्लाहु अकबर या गौसे आज़म दस्तगीर सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं तख़्त ते अचे पियो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। तख़्त हलेसि थो छा ते थो हले हवा ते हलंदो थो अचे हलंदो थो अचे हिकिड़ो मक़ाम आयो हिकिड़ी जॻह आई तख़्त हले थो अल्लाह जे नबी हवा खे हुकुम कयो हवा बीही रहो हवा बीही जिन्ननि खे हुकुम फरमाई तख़्त खे लाहियो जिन्ननि तख़्त खे वठी लाहियो सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त खां ॿाहिरि आयो ॿाहिरि अची करे ज़मीन ते बीही जुती मुबारक पेरनि मां लाथई पेर उघाड़ा करे उन सरज़मीन तां प्यादल हलण लॻो मुजादा काफ़ी दूर हलियो प्यादल हलियो पेरे उघाड़ो हलियो हली 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 काफ़ी पंध करण खां बाद में जुती पातई जुती पाए वरी तख़्त ते चढ़ियो तख़्त ते चढ़ी वरी हवा खे हुकुम कई त तख़्त खे खण वरी हवा तख़्त खे कयो अल्लाह जो नबी पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुतो आहे। हज़रत सुलेमान जो वज़ीर आज़म हो उन जो नालो हो हज़रत आसिफ बिन बरखिया वो अॻियां फिरी अर्ज़ थो करे अल्लाह जा नबी हिकिड़ो अर्ज़ आहे इते छो लथे पेर छो उघाड़ा कयई इते न मस्जिद हुई न काबो हुयो न कब्रस्तान हुयो मयाबान हो जंगल हो इएं जबल जी ज़मीन हुई आख़िर पेरनि उघाड़ण करण जो मतिलब छा आहे प्यादल हलण जो मतिलब छा आहे। सुलेमान नबी फरमाए तो आसिफ बिन बरखिया तो के ख़बर काने का या सरज़मीन मुझे मुहम्मद जो मदीनो थींदो मुझे मुहम्मद करीम जो चओ चओ छा थींदो मदीनो थींदो ॾाढे चओ मदीनो अहिड़ो प्यारो लफ़्ज़ आहे। असां 87 में पहिरियों दफ़ो हज ते वियासीं उमरो कयोसीं 2 ॾहाड़ा 3 ॾहाड़ा रहियासीं मुंहिंजो रफ़ीक बि मूंसां हिते गॾु वेठो आहे इरादो कयोसीं सुबुह जो हाणे मदीने रवाना थियूं फजर जी नमाज़ पढ़ी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बाब अब्दुल अज़ीज़ जे साम्हूं अॻ में ते बसूं बीहंदियूं हुयूं टैक्सियूं बीहंदियूं हाणे ॿाहिरि उते आयासीं त मदीने हलूं ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके उते ड्राइवर हुआ चवनि पिया मदीना 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 सुभान चओ सुभान ॾाढे जो सुभान अहिड़ी सदा पिया लॻनि मदीना 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 यानी दावत पिया ॾियनि त केरु आहे जेको मदीने हले ख़ुदा पाक जो कसम आहे उहे लफ़्ज़ अञा ताईं दिमाग़ में बीठा आहिनि मदीना 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 दिल भरजी ईंदी आहे ग़रीब हूं मिस्कीन हूं ख़ुदा खां सुवाल कंदा हूं या अल्लाह तौफ़ीक़ अता फरमा त तुंहिंजे महबूब जो बार बार मदीनो ॾिसूं।
मौला ॾेखार मूंखे दरबार मुस्तफ़ा जी। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। हे कर ॾिसां अखियुनि सां सरकार मुस्तफ़ा जी। चओ आमीन। सालनि कना सिका थो आहे सदा तयारी, अल्लाह खे मानाया हासिल थिए सवारी, पोइ घुमंदो वता दिहाड़ी शल बाज़ार मुस्तफ़ा जी। अल्लाह तव्हां सां सभिनी खे मदीनो ॾेखारे। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। मन कहजी आमीन कबूल थी वञे। अल्लाह पाक तो असांखे मदीने घुराए वठे। चओ आमीन। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए थो, ऐ प्यारा आसिस बिन बरखिया, मूंखे हया पियो अचे त जंहिं सरज़मीन ते मुहम्मद जो रोज़ो बणबो, जंहिं जाइ ते मस्जिद नबवी बणबी, जंहिं जाइ ते मुंहिंजे मुहम्मद जो मदीनो ठहंदो, उन जे मथां हवाई जहाज वारी शक्ल में, उन जे मथां पंहिंजे तख़्त जी सूरत में मूंखे उॾामंद शर्म आयो। मां हज़रत सुलेमान नबी लथो आहियां त मुस्तफ़ा जे मदीने में पेरें उघाड़ो घुमां त अल्लाह जी ज़ात मन मां सुलेमान ते राज़ी थी पवे। मालूम थियो असांजो नबी शान वारो नबी। चओ चओ असांजो नबी, ज़ोर सां चओ असांजो नबी, ज़ोर सां असांजो नबी। मुफ्त में मिलियो थी तॾहिं क़दुरु कोन्हे। भिटाई साहब चवंदो आहे, क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे क़दुरु सोन जो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं तोखे मुस्तफ़ा जो क़दुरु पुछणो आहे त अबू बकर खां पुछ, हज़रत उमर खां पुछ, हज़रत उस्मान खां पुछ, अलीउल मुर्तज़ा खां पुछ, जन बच्चा पार सिर घर मुहम्मद मिठे जे नाले तां कुर्बान करे मुस्तफ़ा जी ज़ात खे हासिल कयो। यार तो असांखे त मुफ्त में मदीने वारो मीर मिलियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, उन्हीअ जे सदके मां जहान जोड़ियो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। कंहिंजे सदके जहान जुड़ियो आहे? मुस्तफ़ा जे करे। कंहिंजे सदके? मुस्तफ़ा के सदके। अल्लाह ताला फरमाए तो, है जमीन है, आसमान है, अर्श है, कुर्सी है, सितारा है, लोह महफूज है, जमीन है, धरती, जो कुछ निज़ाम आहे सब मुस्तफ़ा जो सदको आहे। पोइ मुस्तफ़ा जो सदको आहे त मां थो चवां त मुंहिंजे रसूल जी मुखालफ़त न कजां, न कजां, न कजां। मुंहिंजे रसूल जो ग़ुलाम थिजां, जेको रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहे। रब चवंदो आहे मूंखे उहो प्यारो आहे। सुभान अल्लाह। कुरान शरीफ तव्हांखे ॿुधाया, कुरान जो फ़ैसिलो क़बूल आहे। हथ मथे खणो, कुरान जो फ़ैसिलो क़बूल आहे। ॿुधो, अल्लाह ताला फरमाए थो, मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। ॿुधी छॾियो, मां रब फ़ैसिलो थो ॾियां त जेको बि मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कंदो, मुंहिंजे रसूल जो ताबेदारी करण वारो, मां अल्लाह जो ताबेदार आहियां। अल्लाह ईअं अल्लाह ताला कोन थो चए त अॻ में मुंहिंजे पुठियां लॻो पोइ रसूल जे पुठियां न। अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांजे ॾिसण खां पाक आहियां। अवां ॾिसी कोन था सघो, मां सां तव्हां ॻाल्हाए कोन था सघो। मां रब करीम सां तव्हां ॻाल्हाइण खां पाक आहियां। मुंहिंजी ज़ात बाबरकात तव्हांजे अखियुनि खां परे आहे। अवां न ॻाल्हाए सघो था, न ॾिसी सघो था। हाणे जेकॾहिं तव्हांखे मुॾे अचणो आहे त आमना जे लाल जी दामन वठो। अरे खुदा के मानने मुसलमान हो नहीं सकता, बजुज़ हुब्बे मोहम्मद कामिल ईमान हो नहीं सकता। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, मैं युतिइर रसूल, जंहिं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई, फ़क़द अता अल्लाह, उहो ई अल्लाह जो ताबेदार आहे। माना कीअं ख़बर पवे त अल्लाह खे मञे थो, कीअं ख़बर पवे त अल्लाह जो फर्मा बरदार आहे, कीअं ख़बर
ख़बर पए त रब सां प्यार थो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुंहिंजे रसूल खे मां तव्हां ॾे मोकिलियो आहे, जेको मुंहिंजे रसूल जे कढ लॻी पवंदो उहो ई मुंहिंजो प्यारो आहे। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हांजी अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात सां मुहबत आहे, अवां घुरो था त अल्लाह असां ते राज़ी थिए, त मां रब कीअं राज़ी थींदो सां? अल्लाह ताला फरमाए थो फत्तबिऊनी, मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जे कढ लॻी पओ। सुभान अल्लाह। युहिब्बुकुमुल्लाह, त को मुस्तफ़ा जे कढ लॻंदो त पोइ ख़ुदा तव्हां सां प्यार कंदो। अगर नबी करीम जे कढ न लॻंदो, पैरवी न कंदो त रब फरमाए थो मां तव्हां ते राज़ी थींदुसि कोन को, मुंहिंजो रज़ामंदो तव्हांजे लाइ कॾहिं आहे जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम थींदो, हबीब जे तरीक़े ते हलंदो। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुशरिक 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 चई 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 मुल्हनि जो त जड़ निकिरी वई। समझो थी त मुशरिक आहे कहिड़ी भला? मके जा बि मुशरिक हुआ, अबा हुया या न हुआ? उहे छा कंदा हुआ? बुतनि जी पूॼा। चओ छा कंदा हुआ? ॾाॾे जो छा कंदा हुआ? मूर्तियूं। हाणे हफ़्तो हिकिड़ो थियो आहे, मग़रिब जी निमाज़ खां 15-20 मिंट अॻु में असांजे शाहपुर चाकर जी मस्जिद में हिकिड़ा 4 भील आया, हिकिड़ी माई, 2 पुट ऐं हिकिड़ो मुड़ुस, पीउ, 2 पुट ऐं उन्हनि जी घरवारी। बाबा कीअं आया आहियो? क्यों असांखे मुफ्ती साहब में कमु, मुंहिंजो पुटु पढ़ाईंदो आहे मदरसे में, उन मूंखे ॿुधायो बाबा ही गैर मुस्लमान आया। बाबा पुछीन कहिड़ो कमु आहे? चईसीं असां आया आहियूं तव्हां वटि, असां मुस्लमान थींदासीं। बच्चों खे वेहारियो, मां वज़ू करे हेठि अचां थो, मग़रिब जी अज़ान अचण वारी आहे, नमाज़ पढ़ी फौरन हुनखे मुस्लमान था। जंहिं महिल नमाज़ पढ़ीसीं, मां जमात में ऐलान कयो बाबा जमाती को बि न वञे, अवां जे शादी पल्ली में शायदि लाइट कान्हे। आहे काथे आहे? पखा आहिनि, उहे बि शायदि कोन। मुंहिंजे लाइ आहे कोन, मां त ॻाल्हाए नथो सघां। मज़ो सां ॾिठो त कीअं थो पघर वहेसि। हिकिड़ो कोई लॻायो आहे त को थोरो जान त ठरी पवे हा त कुझु ॻाल्हाए त सघां। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। कानून आहे तव्हांजो वॾो न आहे। माउ जे झोली में ॿारु खेॾंदो आहे त बुबो न ॾींदी आहे, रोअंदो आहे त पोइ ॾींदी। तव्हां बि जो त मुफ्ती रोए त पोइ पाण चयोसि ख़ैर। पाण बि सोचो न था पघर वहेसि को पखो त लॻायो। सलात मुझे साईं ते सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक वसल्लम तस्लीमा। जमल मग़रिब जी नमाज़ असां पढ़ियासीं, हुन खां मां पुछो बाबा केरु आहियो? चईं असां भील आहियूं। मुस्लमान छो था थियो? तव्हांखे कंहिं मजबूर कयो आहे? चई साईं न। पुछो भला मथां कंहिं वॾेरे जो कर्ज़ हुजेव? ईअं बि थींदो आहे न त हारी ग़रीब आहे, गैर मुस्लमान वॾो तंग कंदुसि, हाणे हू चए त मुस्लमान थिया मन मुस्लमान मुंहिंजी सपोर्ट कनि। जेसिन असां ते कर्ज़ बि कोन्हे, मज़दूर आहियूं, आणीन ऐं चाढ़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, मज़दूरी कंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं, रब खाराए थो खाईंदा आहियूं। मुस्लमान छो था थियो? जेसिन असांखे शौक़ु थियो आहे त मुस्लमान थियूं। पुछो बाबा ॻाल्हि ॿुधायो सची? हुनजो नौजवान पुटु हो, उन चयोसीं मुफ्ती साहब ॻाल्हि ही आहे, असुल मुस्लमान छो था थियूं तव्हांखे मतिलबु थो ॿुधायां। कुझु ॿुधा। चई असांजे घर में मूर्तियूं रखियल आहिनि, बुत रखियल आहिनि, असां उन बुतनि जे मथां रोज़ सिजदा कंदा आहियूं, पूॼा कंदा आहियूं। हफ़्तो खनि थियो आहे, हिकिड़ो कुतो आयो, उन पुछ खणी टंग खणी बुत जे मथां पेशाब कयो।
सुबह जो असां ॾिठोसीं त सॼो पेशाब असां भरियो पियो आहे। दिल में सोचियोसीं जेको कुते खे बि नथो टारे सघे सो असांजो अलाह किथां थींदो। हफ़्ते खां पोइ वरी असांजे ॻोठ में बाहि लॻी, अची ॻोठ खे बाहि वकोड़ियो। मुस्लमान क़ुरान खणी अॻियां बीठा त सॼे ॻोठ जी बाहि विसामी वई। असांखे शौक़ थी पियो आहे त अलाह जी ज़ात सची, अलाह जो दीन इस्लाम सचो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार या गौसे आजम दस्तगीर। माशाअल्लाह माशाअल्लाह। पीर सही बात है, आज जमात में मौजूद है अल्हम्दुलिल्लाह। और मुझा भारो मुझे यार पो छा सलाह चई उन्हीं बुत के छो सजदा कयूं जेको कुत्ते खे बि नथो टारे सघे। असीं उन्हीं रब खे मञूं था जेको ॾेहनि जो ॾातार आहे, उन्हीं रब खे मञूं था जेको काइनात जो रब आहे, ऐं उन सोहणे सचे नबी ते ईमान आणियो था जेको क़ुरान जहिड़ो किताब खणी आयो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। दादा मुशरिक 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 मुला त रोज़ थो फतवा ॾे, मुशरिक मुशरिक मुशरिक। पर मौलवी खे मां पुछां थो, मौलाना क़ुरान पढ़ियो थी अलाए कोन? जेके मके जा मुशरिक हा, बुतनि जी पूजा, मूर्तियुनि जी पूजा कंदा हा, उन्हनि खां रसूलुल्लाह पुछो त छो था पूॼो? बुतनि खे छो था पूॼो? हुन जवाब ॾिनो, ॿुधो क़ुरान पाक, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इल्लल्लाह। ऐ प्यारा नबी, तो असांखे चयो आहे त बुत छो था पूॼो? असल ॻाल्हि हीअ आहे त मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इल्लल्लाह ज़ुल्फा। असां हिननि जी पूॼा इन्हीअ जे करे कयूं था त इहे बुत असांखे अलाह ॾे वठी वेंदा, अलाह ॾे वेझो कंदा। काॾे वठी वेंदा? सभई ॾाढे चओ, बुलंद आवाज़ सां चओ। केर था चवनि? चओ मके जा मुशरिक। केर था चवनि? ॾाढे चओ केर था चवनि? त हुज़ूर चयो त बुतनि जी पूॼा छो था कयो? जे मां तव्हां खां चवां बाबा पखो छो था लॻायो? चई तुंहिंजो पगर सुके। ईअं न हुई त हुज़ूर चयो त बुतनि जी पूॼा छो था कयो? चऊं साईं इहे बुत असांखे अलाह ॾे वेझो कंदा। छा मालूम थियो त मके जा मुशरिक अलाह खे मञींदा हा। चओ अलाह खे, ॾाढे चओ अलाह खे, ज़ोर सां चओ अलाह खे। अलाह खे कोन मञींदा, तॾहिं त चवनि था न मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इल्लल्लाह ज़ुल्फा। असां हिन जी पूॼा इन्ही जे लाइ था कयूं पिया, इहे असांखे अलाह ॾे वेझो कंदा। मालूम थियो त मुशरिक मके वारा बि अलाह खे मञींदा हुया, अलाह जा इनकारी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी नबी करीम खे चयो त कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। ओ मके जा मुशरिको, अवां चयो आहे त असां बुतनि जी पूॼा था कयूं त इहे असांखे अलाह ॾे वेझो कंदा। ग़लत आहे, ग़लत आहे, ग़लत आहे। ख़ुदा तव्हांखे कोन मिलंदो। जेकॾहिं ख़ुदा खे ॻोल्हणो अथव त अचो मां मुहम्मद जे दरवाज़े ते, फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। रब करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजे ताबेदारी जे करे तव्हां सां मुहबत कंदो। ख़ाली मुहबत कोन कंदो, वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांजा गुनाह बि माफ़ फरमाए छॾींदो। मुस्तफ़ा जे पैरवीअ जे सदके तव्हांखे अल्लाह ईअं पाक कंदो ॼण माउ जे पेटां अॼु ॼावा आहियो। मालूम थियो त ख़ुदा मिलंदो ई मुस्तफ़ा जे दर तां। कंहिंजे दर तां मिलंदो आहे? चओ ॾाढे चओ कंहिंजे दर तां मिलंदो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं का शइ कान हुई तॾहिं बि अल्लाह हुयो। चओ अल्लाह। पर जॾहिं का शइ कान हूंदी तॾहिं बि, है न सही? का शइ कान हुई तब हुयो, का शइ कान हूंदी तब हूंदो। अल्लाह खे को कंहिंजी ज़रूरत आहे? छो पैदा कई तोखे मूंखे? हे ज़मीन अर्श कुर्सी छो पैदा कई? जॾहिं कुझु बि कोन हो तॾहिं बि हुयो, कुझु
भी न हूंदो तॾहिं बि हूंदो, पोइ जहान छो पैदा कई। और मुझा प्यारा दोस्तों अदीजो, असल मकसद इहो आहे हिन कायनात के खुदा तबारक व तआला पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे सदके पैदा फरमायो आहे। सलात पढ़ त मां तोखे अल्लाह जो फरमान ॿुधायां, तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे। दुरूद बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। कुदसी हदीसा, कुदसी हदीस उन्हीं के चइबो आहे जंहिंमें अल्लाह जो फरमान हुजे, पर वो अल्लाह जो फरमान रसूलुल्लाह चई ॿुधाए। फरमान कंहिंजो? ॿुधाइण वारो के मुस्तफा। अल्लाह जो फरमान मुस्तफा ॿुधाए त रब हीअं थो चवे ऐं उहे अखर मुस्तफा चवे त उनखे कुदसी हदीस चइबो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अहबब्तु अन उअरफ़। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं का शइ कान हुई, कायनात में का बि ज़र्रे जेतिरी शइ पैदा थियल कान हुई, मां अकेलो हुयुसि, पोइ मां रब्बुल आलमीन खे इरादो थियो त मां पंहिंजी ज़ात खे ज़ाहिर कयां। मां कीअं ज़ाहिर कयां? आहे ई केरु कोन, कंहिंजे आॾो ज़ाहिर कयां। रब्बुल आलमीन फरमाए थो फ़ख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद करीम जो नूर पैदा फरमायो। अल्लाह ताला फरमाए तो मां हुयुसि अकेलो, पर मखलूक में का शइ कान हुई, न अर्श हो, न कुर्सी ही, न जिब्रील हो, न मीकाइल हो, न इसराफील हो, न इज़राइल हो, न जमीन ही, न जन्नत हुई, न दोज़ख हो, न हेठ हो, न मथे हो, न ओलह हुयो, न ओभर हुयो, का शइ कान हुई। रब फरमाए तो मां अकेलो हुयुसि, पोइ इरादो थियो त अकेलो पाण खे ज़ाहिर त कयां। पोइ पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मां पंहिंजे वजूद खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मदी नूर पैदा कयो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। और मुझा भा साबित थियो इन हदीसे कुदसी मां साबित थियो त अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु ही जहान मुस्तफा जे सदके पैदा कयो। कंहिंजे सदके? ॾाढे त चवंदड़ा, अञा मूंखे घणो ॻाल्हाइणो आहे, मौज़ू ड्रिघो आहे, ॻाल्हायो त जान छुटंदी हले। कंहिंजे सदके? ही जहान मुस्तफा जे सदके आहे न। तॾहिं तो रब फरमाए वमन युशाकिर रसूल, जंहिं बि शख्स मुखालफ़त कई मुंहिंजे प्यारे रसूल जी, मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, हिदायत जे ज़ाहिर थियण खां पोइ वाट खुली वई, पतो पइजी वियो त सभु नबी मुस्तफा जा ग़ुलाम, असहाब बि मुस्तफा जा ग़ुलाम, ताबई बि मुस्तफा जा ग़ुलाम, तबौ ताबई बि मुस्तफा जा ग़ुलाम, सारो जहान मुस्तफा जे सदके। अल्लाह राज़ी थींदो मुस्तफा जे सदके, रब गुनाह माफ़ कंदो मुस्तफा जे सदके, रब जन्नत ॾींदो त मुस्तफा जे सदके, रब मेहरबान थींदो त मुस्तफा जे सदके। हाणे अहिड़े जवान जी जेको बि मुखालफ़त कंदो, रब फरमाए थो मां उनखे दोज़ख ॾे मोकिलींदुसि, हिदायत हुनखे कान मिलंदी। ऐं मोमिननि जो रस्तो फिटो न कजो, मोमिननि जे रस्ते ते हलजो, मां अल्लाह पाक तव्हांजा इन रस्ते जे सदके बेड़ा पार कंदुसि। पाकिस्तान कॾहिं ठहियो आहे? 1947। पाण मुसलमान त अबे ॾाढे मुसलमान हूं, अबो मुसलमान, ॾाढो मुसलमान, पड़ ॾाढो मुसलमान, तड़ ॾाढो मुसलमान, अकड़ ॾाढो मुसलमान, फकड़ ॾाढो मुसलमान, धकड़ ॾाढो मुसलमान, मकड़ ॾाढो मुसलमान। माना पाण तॾो का मुसलमान हो जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान जो वजूद ई कोन हो। हेॾे 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 निहारियो, सच ॿुधायो, मुसलमाननि जी औलाद आयो या हिंदुनि जी औलाद आयो? हथ मथे खणो, मां ॾिसां कंहिंजी औलाद आयो? ज़ोर सां चओ, कंहिंजी औलाद आयो? मुसलमाननि जी। अल्हम्दुलिल्लाह, चओ अल्हम्दुलिल्लाह, मुसलमाननि जी औलाद आयो न। माना पाण पीढ़ा था मुसलमान आहियूं न, अब्बा ॾाॾा, पड़ ॾाॾा, तड़ ॾाॾा। हिते खोड़ शादी पली में कुराड़ा कुराड़ा हूंदा, हितां जा सिंध जा बि हूंदा, त इंडिया खां आयल बि हूंदा। उनखे क़ुरान मथे थे जो क़ुरान
मस्जिद में घेरा है, कुरान मथे थे रखो, ओ पढ़ा सिंध जो पंजाब जो बलोचिस्तान जो इंडिया जो किथा जो भी पर मुसलमान है। हे कुरान मथे ते थी सच बुधा अज का 50-60 साल अग में जनाजे का पो दुआ घुरंदा हा मुसलमान या कोन घुरंदा? हथ मथे खणी बुधायो, हथ मथे खणी, हथ मथे खणी। अज का 50 साल अगे मुसलमान जनाजे को पो दुआ घुरंदा हा। हिक ॻाल्हि, मैयत खे जॾहिं खणी हलंदा हा चहल कदमी कराईंदा हा या कोन कराईंदा हा? नंबर 2। 3 नंबर में मुसलमान मरी वेंदो हो तो मुसलमान खे कुरान बशकाईंदा हा या कोन बशकाईंदा हा? हलो अञा पंजी ॻाल्हि। पंजी ॻाल्हि, मुसलमान वरी कब्र में पूरबो हो मिट्टी वराए वापसि मोटंदा हा त कब्र जे मथां भांग ॾींदा हा या कोन ॾींदा हा? पक भला जोर सां त कोन था हथ खणो, खुशी में था खणो या जोर सां? पंहिंजे मर्ज़ी सां था खणो या मां ज़ोरी थो खणायां? ॻाल्हि सची थो कयां या ग़लति थो कयां? पक पो सजण सोहणा तू पीढ़ियाए तो मुसलमान, अबो मुसलमान, ॾाढो मुसलमान, तुंहिंजूं 7 पीढ़ियूं मुसलमान, ऐं असांजो इस्लाम बि रसूलुल्लाह वटां हलंदो पियो अचे। ख़ान लियाकत अली ख़ान पाण खे मुसलमान कोन कयो आहे, काइदे आज़म पाण खे मुसलमान कोन कयो आहे, मिस्टर अब्दुल रब नश्तर पाण खे मुसलमान कोन कयो आहे, अल्लामा इक़बाल पाण खे मुसलमान कोन कयो आहे। ख़ुदा जो कसम आहे असांजूं पीढ़ियूं गुज़रियूं, हज़ारे साल गुज़रिया, असां मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं। उहो दीन ख़ुदा असांखे ॾिनो आहे जेको मके मदीने में मुहम्मद मुस्तफ़ा खणी आयो। इहो रस्तो जेको भला मां तव्हांखे ॿुधायां थो 1400 साल जो, इहो सबीलुल मोमिनीन, मोमिननि जो रस्तो आहे या पाकिस्ताननि जो रस्तो आहे? ॾाढे चओ त मां ॿुधां ज़ोर सां, इहो चवणु क़बूल आहे? ॾाढे चओ कंहिंजो रस्तो आहे? मोमिननि जो। चओ कंहिंजो रस्तो आहे? कब्र ते भांग ॾियणु मोमिननि जो रस्तो, जनाज़े खां पोइ दुआ घुरणु मोमिननि जो रस्तो, जुमाणो करणु मोमिननि जो रस्तो, टीजो करणु मोमिननि जो रस्तो, मुजाहिदा उन खां बाद 12 महीने सालानी ख़ैरात करणु मोमिन जो रस्तो, कब्र जे मथां भांग ॾियणु मोमिन जो रस्तो, मैयत खे पूरण खां बाद में दुआऊं कुल घुरणु मोमिन जो रस्तो। ऐं मुंहिंजा दोस्त पंहिंजे मिठे महबूब मुहम्मद करीम खे नूर चवणु मोमिन जो रस्तो, नबी खे हाज़िर नाज़िर चवणु मोमिन जो रस्तो, नबी खे फरियादूं करे सॾु करणु या रसूल अल्लाह। सभई चओ या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। इहो बि मोमिन जो रस्तो। मता तो के सुभाणे मुल्ला बयान ॾेई त मोमिन या रसूल अल्लाह कीअं चवंदो आहे? अदा सभई निमाज़ पढ़ंदा हो या कोन पढ़ंदा हो? निमाज़ में सभु चवंदा हो, जेके या रसूल अल्लाह खां झलनि था उहे बि चवंदा आहिनि अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। ओ गैब जे ख़बरुनि ॾियण वारा या नबी तो ते सलाम हुजे। मालूम तो त महबूब मुहम्मद करीम खां वठी सहाबा खां ताबईन खां तबो ताबईन खां अॼु 1400 साल गुज़री विया। या रसूल अल्लाह रुगो ईअं कोन बल्कि रब चवंदो आहे त निमाज़ में वेही मुंहिंजे मुहम्मद ते सलातो सलाम पढ़। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुल्ला त चवे थो त या रसूल अल्लाह चवंदा हो तोखे हदीस में ॾेखारियो। चएसि अदा मुल्ला साहब तो त हदीस सम्झे ई कोन थो, तूं वञी पान बीड़ी खपाए, तूं वञी मांडड़ी ते वेहो, तूं वञी सुभाणे का मज़दूरी कर, तूं वञी तगारी ढो, तोखे क़ुरान हदीस जी कहिड़ी ख़बर आहे? सवलो ॾस थो ॼाए। निमाज़ में अतहियात पढ़ंदो चवंदो हाओ जो पढ़ी ॿुधाए, यकीनन चवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। मौलवी साहब माना ॿुधाए कहिड़ी आहे? माना आहे ओ गैब जे ख़बरुनि ॼण वारा तो ते सलाम हुजे। अब चवंदा आहिनि कोन चवंदा आहिनि? ॾाढे ॻाल्हि तव्हां त या रसूल अल्लाह वारा हो। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है,
नारा लगाया उसका बेड़ा पार है। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। या रसूल अल्लाह जो नारो फिटो न कजा जरा जल्द में या रसूल अल्लाह पुकार। घर में अची वेही या रसूल अल्लाह पुकार। ऐं जेको पंहिंजे रसूल खे पुकारींदो रसूल चवंदो आहे लब्बैक। सुभान अल्लाह। छा चवंदो आहे? लब्बैक। ॾाढे जो छा चवंदो आहे? लब्बैक। तूं शादी पली खां सॾींदो आहे या रसूल अल्लाह। मुस्तफ़ा तोखे मदीने खां जवाब ॾींदो आहे लब्बैक जीअं मुंहिंजा उम्मती मां हाज़िर आहियां। सुभान। मैं हूँ सुन्नी ए जमीले कादरी मरने के बाद। चौ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह। मैं हूँ सुन्नी ए जमीले कादरी मरने के बाद। मैं हूँ सुन्नी ए जमीले कादरी मरने के बाद। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। 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 सभई चओ सुभान अल्लाह। पंहिंजे नबी खे सॾे त ॾिस, पंहिंजे महबूब खे फरियाद त कर। गैरुल्लाह खे सॾणु शिरक आहे। छा? गैरुल्लाह खे सॾणु शिरक आहे। अञा मुल्ला खे इहा बि ख़बर कान्हे त गैरुल्लाह छा खे चइजे, नबीउल्लाह छा खे। सुभान अल्लाह। मुल्ला खे अञा इहा बि ख़बर न आहे त नबीउल्लाह छा आहे, वलीउल्लाह छा आहे, गैरुल्लाह छा आहे। मां पूरे पाकिस्तान जे मुखालिफ़नि खे चैलेंज थो कयां त मूंखे साबित करे ॾियो त गैरुल्लाह छा खे चइबो आहे, नबीउल्लाह छा खे चइबो आहे, वलीउल्लाह छा खे चइबो आहे। अरे गैरुल्लाह मां मुराद आहे बुत। अल्लाह तो चवे बुतनि खे न सॼो, पर नबीउल्लाह गैरुल्लाह न आहे, वलीउल्लाह गैरुल्लाह न आहे। उनखे अल्लाह नबीयत ॾिनी आहे, उनजो नबूवत जो सिलसिलो ख़ुदा ॾिनो आहे, उनखे विलायत ॾिनी आहे। वलीउल्लाह ऐं नबीउल्लाह में ऐं गैरुल्लाह में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान में फ़र्क़ु आहे। जन खे अञा इहा बि ख़बर कान्हे त गैरुल्लाह छा आहे, नबीउल्लाह छा आहे, वलीउल्लाह छा आहे। उन्हनि खे वरी किथां हक़ा जो झलनि था त तव्हां अल्लाह जे ज़ात खां सवा ॿियनि खे न सॼो। ॿियनि खे सॾींदो मुशरिक। ॿिए खे सॾण सां मुशरिक। मां तो चवां त को बचे ई कोन। इन्ही मुलनि जे फतवा सां शादी पली, पिथोरो, अकड़ी, अदा उमरकोट, वरी हेॾे हलो नवाब शाह पाकिस्तान में इन्हनि मुलनि जे फतवा सां त गैरुल्लाह खे सॾियो शिरक थी पियो। को बि न बचंदो, सॼो पाकिस्तान मुशरिक। कीअं? रोज़ नौकर खे तव्हां सां, ओ छोकिरा ओए हेॾे आ, इहो तव्हांजो नौकर अलाह आया गैरुल्लाह आया। ॻाल्हायो अबा, ॾाढे ॻाल्हायो। पोइ तव्हां सॼो मुशरिक थी पियो। ओ चांहि वारो, दो चाय लाओ। इहो चांहि वारो अलाह आया गैरुल्लाह आया, मुशरिक थी पियो। सॼो ॾींहुं दोस्तनि खे सॾींदा अदा फलाणा आहे, हा हा अबा हलिया कमु आहे तो में। इहो तुंहिंजो यार अलाह आया गैरुल्लाह आया। पर ॿियो त ठहियो फ़क़ीराणी खे बि सॾु कंदो आहे न, उहो भलो थिए मानी त ख़राब मरी वियो हा। अरे रोज़ ज़ाल खे सॾी, धीउ खे सॾी, नौकर खे सॾी, चांहि वारे खे सॾी, गैरुल्लाह खे सॼो ॾींहुं सभु को सॾे थो। पोइ तव्हांजी माना सॼो पाकिस्तान मुशरिक ऐं 4 कन नानी वारा मुला बचा। ऐं इहे मुला पाण बि सॾींदा आहिनि, शिरक खां बची कोन था सघनि। अञा मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां जेका तुंहिंजे दिमाग़ में अचे, हेॾे ॾियारियो। जागो था, बांग ॾींदा हो मस्जिद में कोन ॾींदा पक। कीअं चवंदा हो ॿुधो, अल्लाह अकबर अल्लाह अकबर, ठीकु आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, ठीकु आहे। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, ठीकु आहे। हाणे छा चवंदा हो, हय्या अलस्सलात, अचो अचो निमाज़ ते। हाणे शादी पली जा ॿुधाए, अल्लाह खे सॾींदो आहियां माण्हुनि खे।
तव्हांखे का ख़बर कान्हे। अब आयो कंहिंखे सॾींदा हो त अचो निमाज़ ते अचो, हय्या अलस्सलात हय्या अलल फलाह, अचो छोटकारे ते, अचो निमाज़ ते। बीठा काथे आयो? मस्जिद में, हथ भी कननि में, मुंहुं भी काबे ॾे, आयो बि वुज़ूअ सां, वरी सॼो था माण्हुनि खे अचो निमाज़ ते अचो। अल्लाह निमाज़ कोन पढ़ंदो आहे, तव्हां माण्हुनि खे सॾींदा हो। इहे माण्हू अल्लाह न आहिनि, गैरुल्लाह आहिनि। पोइ त तव्हांजी माना त बाग़ ॼणु ई शिरक आहे, छो त बाग़ में बि सॼो था अचो निमाज़ ते। मूंखे ॿुधाए त तूं शिरक मुला कीअं बचंदे? अब अचो निमाज़ ते कंहिंखे सॾींदा हो? चओ माण्हूअ खे ॾाढे जो कंहिंखे सॾींदा हो? पोइ तव्हां चहे मुला चवनि था त गैरुल्लाह खे न सॼो, गैरुल्लाह को पुकारना शिरक है, जो गैरुल्लाह को पुकारेगा वो मुशरिक हो जाएगा। उसको कहो मुल्ला जी तू भी शिरक करता है, तू भी आजान में लोगों को बुलाता है, ऐ लोगों आ जाओ नमाज पर। वो लोग अल्लाह को नहीं, वो भी अल्लाह के बंदे हैं। तू अल्लाह के बंदू को बुलाता है, तो अल्लाह के बंदू को बुलाने से अगर कोई शिरक हो जाएगा तो हर नमाज पढ़ने वाला मुशरिक हो जाएगा, आजान देने वाला मुशरिक हो जाएगा। पर मुजादा गैरुल्लाह के सॾण सां शिरक कोन थींदो आहे, गैरुल्लाह के सब को सॾींदो आहे। शिरक हिकिड़ी ॻाल्हि सां थींदो आहे, सलात पढ़ त ॿुधायां। हाणे तव्हां वारी सलात अहिड़ी आहे जिन बैटरी जा सेल सड़ी वेंदा आहिनि, पोइ थोरी रोशनी ॾियनि, तव्हां बि थका हो अलाए छा। ॾाढे सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अब आप हिकिड़ो मसइलो यादि कजो, चओ सॾणु शिरक न आहे। चओ सॾणु शिरक न आहे। ॾाढो चओ सॾणु शिरक न आहे। ज़ोर सां चओ सॾणु। हा हिकिड़ी ॻाल्हि आहे त पोइ शिरक। जंहिंखे सॾियो था उनखे जेकॾहिं अल्लाह सम्झी सॾियो त शिरक आहे। जंहिंखे तव्हां सॾियो था अल्लाह सम्झी, पीरान पीर खे सॾियो अल्लाह सम्झी सॾींदो त शिरक आहे। रसूलुल्लाह खे सॾियो अल्लाह सम्झी सॾींदो त शिरक आहे। भेटाईअ खे सॾींदो अल्लाह सम्झी सॾींदो त शिरक आहे। रोज़े धणी खे सॾु कयो, जेकॾहिं अल्लाह सम्झी सॼे शिरक सॾियो त शिरक आहे। अहिड़े नमूने सां कईअ बि अल्लाह जे बाने खे अल्लाह सम्झणो नाहे, अल्लाह सम्झी सॾु कंदो त शिरक थी पवंदो। पर जे अल्लाह जो बानो सम्झी सॾींदो त शिरक कोन थींदो, सवाब थींदो। छा तव्हां असां वलियन खे छा सम्झंदा हो? अल्लाह सम्झंदा हो या अल्लाह जा बाना? ज़ोर सां चओ। अरे वली त हेठि हल, पर जेको इमामुल अंबिया, नबीउल अंबिया, खातमुल अंबिया, सैयदुल अंबिया आहे, असां पंहिंजे महबूब मुहम्मद खे बि अल्लाह जो बंदो सम्झंदा आहियूं। छा सम्झंदा आहियो? अल्लाह जो बंदो, अल्लाह जो महबूब, अल्लाह जो हबीब, अल्लाह जो रसूल, अल्लाह जो प्यारो। अल्लाह कोन चवंदा हो त मुहम्मद करीम अल्लाह जो प्यारो आहे। अरे जंहिंखे अल्लाह जो प्यारो सम्झी सॾिबो आहे उते शिरक टुटंदो आहे, शिरक थींदो नाहे। चओ त क़ुर मां तव्हांखे ॿुधायां। चओ त ॿुधायां बाबा। क़ुर मां ॿुधायां, कंहिं मां ॿुधायां? क़ुर मां। क़ुर मां तव्हांखे साबित थो करे ॾियां त गैरुल्लाह खे सॾणु शिरक नाहे। मुल्लनि खे चेल जा ॾियो जवाब। ओ मुंहिंजा आदड़ा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, अल्लाह जो नबी आहे इब्राहिम। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए इब्राहिम मुंहिंजो काबो ठाहे। हाज़िर सही काबो ठाहे। इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सुभान अल्लाह।
इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम काबो ठाहिनि था। क़ुरान थो चवे काबो तामीर थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी दरबार में अर्ज़ या अल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। या अल्लाह मुंहिंजी मेहनत क़बूल कर, मां तुंहिंजो काबो ठाहियो आहे। रब चयो तुंहिंजी मेहनत क़बूल आहे। अल्लाह ताला खे अर्ज़ कई या अल्लाह हे काबो छो ठारायो थी? अल्लाह ताला फरमाए थो इब्राहिम हिते मुंहिंजा हाजी ईंदा, तवाफ़ कंदा, गुनाह बख़्शराईंदा, मां रब खे राज़ी कंदा। हाणे इब्राहिम माण्हुनि खे सॾु कर त अची मुंहिंजे काबतुल्लाह जो हज कनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम थो चवे या अल्लाह जाते मां काबो ठहरायो थी उन जाइ ते मां आहियां। ॿियो इस्माइल आहे, टियों त माण्हू आहे कोन को। 100 माइल हेॾे, 100 माइल हेॾे, 100 माइल हेॾा, 100 माइल हेॾा। आबादी कान्हे का, माण्हू कोन्हे को, पाणी कोन्हे को, साहदार कोन्हे को। कंहिंखे सॼा केरु हिन जाइ ते अची हज कंदो। रब थो चए जबल ते चढ़णु तुंहिंजो कमु आहे, सॾु करणु तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे सॾ खे पूरी रूह ज़मीन ते पहुचाइणु मुंहिंजो कमु आहे। इब्राहिम जंहिंजे भाग में मां हज लिखियलु हूंदो, जेकॾहिं पीउ जे पुठीअ में हूंदो त बि लबैक चवंदो, जे माउ जे पेट में हूंदो त बि लबैक चवंदो, जे सिज उभरण वारी जाइ ते हूंदो त बि लबैक चवंदो, जे सिज लहण वारी जाइ ते हूंदो त बि लबैक चवंदो। इब्राहिम इहो तुंहिंजो कमु न आहे, सॾणो कमु तुंहिंजो आहे, तुंहिंजे आवाज़ खे रूह ज़मीन ते पहुचाइणो मुंहिंजो कमु आहे। अल्लाह जे नबी टकरी ते भी सद क्या, ओ अल्लाह जा बान्हो अचो 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 अचो, ओ अल्लाह जा बान्हो अचो अचो अचो। हज कयो, काबो ठहला, खुदा जो कसम आहे। सिंध वारनि वर्दी ॾिनी, अजमेर वारनि वर्दी ॾिनी, तिब्बत वारनि वर्दी ॾिनी, जापान वारनि वर्दी ॾिनी, अमेरिका अफ्रीका वारनि वर्दी ॾिनी, सैलून वारनि वर्दी ॾिनी। पूरी रूह ज़मीन में क़यामत ताईं जेतिरा भी हाजी हुया उन सभिनि वर्दी ॾिनी, लबैक चयो। हदीस में ईंदो आहे जंहिं हिकु दफ़ो लबैक कई तंहिंखे हिकु हज नसीब थींदो, जंहिं 2 दफ़ा लबैक कई तंहिंखे 2 हज नसीब थींदा, जंहिं 3 दफ़ा लबैक चई तंहिंखे 3 हज नसीब थींदा। जेतिरा भेरा बि कंहिं लबैक चई हूंदी ओतिरा भेरा काबतुल्लाह जो दीदार कंदो। मालूम थियो त नबी सॼे मके में थियो, कंहिंखे थो सॼे शादी पली वारनि खे, कंहिंखे थो सॼे उमरकोट वारनि खे, कंहिंखे थो सॼे रावलपिंडी वारनि खे। अदा जे मके खां शादी पली वारनि खे सॾणु जाइज़ आहे त शादी पली वारनि खे मदीने वारे खे सॾणु बि जाइज़ आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। ज़िंदा रही छा कंदासीं? ज़िंदा हुजे मुंहिंजे हबीब जो शान ज़िंदा हुजे। अरे ज़िंदा हुजे तो मुझे मोहम्मद करीम जो दीन ज़िंदा हुजे। अब्राहीम जहिड़ा कई आया के हलिया ईंदा, पर मुझे मोहम्मद करीम जो शान क़यामत ताईं हूंदो तो सुभान अल्लाह। मुझे हबीब जो शान क़यामत ताईं आहे, पर को बि कोन हूंदो, इंसान ख़त्म थी वेंदा। तब रब थो चवे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। ओ मुंहिंजा महबूब सॼो जहान फना थी वेंदो, केर बि कोन हूंदो, पर तो महबूब मोहम्मद जो सलाम पढ़ण वारो मां रब हमेशा आया, तो ते दुरूद हलंदा ई रहंदा। अल्लाह अल्लाह करण वारा ख़त्म थी वेंदा, पर मुस्तफ़ा जे नाले वठण वारा ख़त्म कोन थींदा। अदा हाणे ख़ुदा जे वास्ते फ़ैसिलो ॾियो त इब्राहिम नबी सॼो या न सॼो? कंहिंखे सॼई चओ हाजिन खे, ॾाढे जो कंहिंखे सॼई, ज़ोर सां चओ कंहिंखे सॼई। हाजी मौजूद हा या गैर मौजूद हा? गैर मौजूद हा। हाजी मौजूद हा या गैर मौजूद हा? गैर मौजूद हा। मालूम थियो त नबीउल्लाह, अल्लाह जो नबी खलीलुल्लाह इब्राहिम, उहो बि गैर हाज़िरनि खे सॾे थो। जे गैर हाज़िर खे सॾणु शिरक हुजे हा त नबी कोन सघे हा। अरे जे नबी गैर हाज़िर खे सॾे त जाइज़ आहे। असां त कंहिं अहिड़े गैरे नथू खैरे खे कोन सॾींदा आहियूं, असां उन अड़ियनि जे आधार खे सॾींदा आहियूं जेको लबैक लबैक उम्मत खे चवंदो आहे। सोना लतीफ़ तो ता कुर्बान।
चवे थो वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला। उते अब्दुल लतीफ चवे कया है किलन हीला। जिते कुड़मन कबीला उते रसज रहबर राह में। वॾा वण वणकार जा जिते सोढ़ा घट सबील। मता मूंखे छॾिए तूं आरी जाम असील। पो विलीअ जा वसील रसज रहबर राह में। वॾा वण वणकार जा जिते पाणी खयुम न पाओ। जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ताओ। लगन लुखूं लतीफ चवे माज़ूरन मथाओ। उते हो त हली आओ जिते हब में हूंदस हेकली। मूंखे ॿुधाए त मोहम्मद मिठे खे उम्मत सॼो या न सॼो? ज़ोर सां ॿुधाए सॼो या न सॼो? तव्हांखे मुला चवंदा भिटाई जा भेत बैत। मां हिन जी रग रग खां वाक़िफ़ आहियां। चङो हर ॿुध हदीस छॾ भिटाई जी ॻाल्हि, ॿुध क़ुर ऐं हदीस। सलात पढ़ तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जी हदीस ॿुधायां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। मां सम्झा तो थकिजी पिया आहियो। ॾाढे सलात पढ़ो त पोइ मां पता खे ॿुधायां। ज़ोर सां बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अदा ठठा हो या प्यार वेठा हो? अॼु मुंहिंजो त इरादो आहे त तव्हांखे सुबुह ताईं ॿुधाया। छा सलाह? तव्हांजे शादी पली में गोड़ आहे घणो। जन खे इन्नी बिन्नी बि कान थी अचे से सा चवनि मुनाज़रो मुनाज़रो मुनाज़रो। हो सिंधी में चइबो आहे न त अदीअ खे न का जन न का कन अदो अश्क में अंधो। जागो था? न न कोन था जागो। हाँ अदीअ खे न का जन न का कन अदो वरी इश्क में अंधो। अहले सुन्नत जे आलिमन खे का ख़बर कान। वो पंहिंजे घर को जलसन सां, को मदरसे में, को काथे को काथे। और तव्हांजे शादी पली में वहाबिन जे लठ पई फिरे मुनाज़रो 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 फलाणी तारीख़ मुनाज़रो थींदो। अब तव्हां कहिड़े मौलवी साहब सां शर्त तय कया? कहिड़े मौलवी साहब तव्हांखे सीने ते हथ रखी तारीख़ रखी? इएं पंहिंजे पाण में सब्ज़ीअ जे दुकान ते वेही उते तव्हां पाण में ॻाल्हि तय करी मुनाज़रो मुनाज़रो का अक जी माखी आहे? इन्ही में गवर्नमेंट का परमिट वठबी आ। डीसी साहब इजाजत ॾींदो आ। एसपी साहब इंतजाम कंदो आ। मुनाज़रे में ॿई पार्टियूं ईंदा आहिनि। हूअ पार्टी बि ईंदी आ, हूअ बि ईंदी आ। ॿई पार्टियूं जज़्बाती आहिनि, जहिड़ो बि थी सघंदो आ। इन जे लाइ हुकूमत मुकमिल बंदोबस्त कंदी आ। ॿ आलिम ॻाल्हाईंदा, पोइ वरी टियों विच ते फ़ैसिलो कंदो। ये शर्त हूंदा आहिनि मुनाज़रे जा। कंहिंखे ख़बर ई कान अचे मुनाज़रो मुनाज़रो। मुंहिंजो जलसो हो टेबरी में रबीउल अव्वल शरीफ़ जे 2 तारीख़। उते मूंखे चयोसीं शादी पली वारे मुनाज़रे जे बारे में कुझु ॿुधाइजो। मूंखे त का ख़बर ई कान्हे, मां छा ॿुधायां? जिसे तव्हांखे ख़बर कान्हे का? चई न, ही असांजो मोहतरम हज़रत मौलाना अहमद अली साहब वेठो आहे, मुंहिंजो अज़ीज़ आहे, मुंहिंजो माइट आहे, खिपरे में रहंदो आहे। खिपरे जी तमामु वॾी जामे मस्जिद आहे, उनजो बहितरीन ख़तीब ऐं आलिम आहे। मौलवी साहब पाण ॿुधायो चई हिकिड़ी डाटसन भरिजी आई, खिपरे में ऐलान पई कंदी वते, चइसि देवबंदनि जा मौलवी आया हा, बरेलवी हिकिड़ो बि कोन आयो, बरेलवी भॼी विया। अब कंहिंजो मुनाज़रो, कंहिंसां मुनाज़रो? कहिड़े मौलवी तव्हां सां शर्त तय कया हा? ईअं बस मुनाज़रो? शर्त इहो हो त मई जी 10 तारीख़ फलाणी जाइ ते डीसीअ जी परमिट वठी मैदान ते ॿई पार्टियूं ईंदियूं।